सकरण प्रेस क्लब पारां शहीद जान मोहम्मद महर जे सफ़ा क़ातिलनि ऐं सहूलतकारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾियारण ऐं शहीद जे नाहक खून खे इंसाफ़ ॾियण लाइ सकरण प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखे सकरण प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनई, जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो, मसूद अहमद उमरानी ऐं रज़ा मोहम्मद सियाल अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त सिंध मुतहरिक साफ़ इन लाइ मक़तल गाह बणिजी चुकी आहे, जॾहिं त क़ानून जी गिरफ़्त ख़तम थींदे नज़र पई अचे। इहो ई सबबु आहे जो कॾहिं अज़ीज़ मेमून त कॾहिं असगर खंड, कॾहिं जान मोहम्मद महर त कॾहिं अजय लालवाणी शहीद कया वञनि था। हिननि इहो बि चयो त सकरण प्रेस क्लब हमेशह मज़ामत वारो किरदारु अदा कंदे हक़ सच जो साथ ॾिनो आहे। इन करे असीं IG सिंध ऐं SSP सखर खां घुर था करियूं त जान मोहम्मद महर हक़ सच लिखंदड़ साफ़ियो जेकॾहिं उन जा क़ातिल गिरफ़्तार न थिया त एहतिजाज खे वधायो वेंदो। मुज़ाहिरे में क़ातिलनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु पई वई। एहतिजाज में राजकुमार रोड, मंसूर लगारी, सज्जाद मंगसी, गुलाम नबी मल्ला, बरकत शेख, ज़ीशान सूमरो, सैफ अल कीरियो ऐं आकिब रज़ा सियाल पिणु शरीक हुआ।